लाड़वाइस न्यूज़ में खबरों के सिलसिले के जारी रखने के तलार का खबर नालू तो तलार बदीन बस स्टॉप वटां नामालूम 60 साला बेनू फ़कीर जो लाश हथ शहरिन तलार पुलिस के इतला ॾिनो। पुलिस लाश के सुञाणप लाइ तहलका अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते बेनू फ़कीर जी लाश जी ॻोठ ज़ुबैर मला जे रहवासी रजब नाले तौर थी आहे। अहिड़ो इतला रजब जे वारसनि खे ॾिनो वियो। वारसनि तहलका अस्पताल पहुची लाश जी सुञाणप कई। वारसनि लाश जी कानूनी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। बेनू फ़कीर रजब गच अरसे खां तलार ऐं भरपासे में गदागरी कंदो हो। राति देर सां संदसि लाश बदीन बस स्टॉप वटां मिलियो आहे। तलार बदीन बस स्टॉप वटां नामालूम 60 साला बेनू फ़कीर जो लाश हथ शहरिन तलार पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस लाश खे सुञाणप लाइ तहलका अस्पताल मुंतकिल कयो, जिते बेनू फ़कीर जे लाश जी सुञाणप ज़ुबैर मला जे रहवासी रजब नाले तौर थी आहे। अहिड़ो इतला रजब जे वारसनि खे ॾिनो वियो। रिपोर्टर त्रिमान समूह लाड़वाइस न्यूज़ तलार। वधीक खबरुनि अपडेट लाइ विज़िट करियो लाड़वाइस न्यूज़।